अस्सलाम वालेकुम दोस्तों, उदासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पीरी प्यारनि खे, दोस्तनि खे, दिलवारनि खे, सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो त ड्रामो हिकु बहितरीन मोड़ ते पहुतो आहे ऐं तव्हां ॾिठो त पंहिंजा वेरी ड्रामे में हिकु त जाबर खे हाणे परेशानी वरितो आहे ऐं पंहिंजे साथियुनि खे सम्झाए थो त चाकर ख़ान जी सट खां बचिजो। मां त सही वेंदुसि थुल्हो आहियां ऐं तव्हां उनजी सट न सही सघंदो। होॾां जेको रुंडो आहे, रुंडो बि अंदाज़ो हणी वियो आहे त चाकर ख़ान ॾींहों ॾींहुं असांजे मथां शक कंदो वञे थो। अगरि हुनजो शक वधी वियो त असांखे ज़लीलो ख्वार कंदो। अहिड़े हिसाब सां रुंडो बि पंहिंजी पूरी प्लैनिंग में बि आहे ऐं चाकर ख़ान खां लहराए बि थो। ऐं तव्हां ॾिठो त रुंडो सांवल खे बि चुंगू ॾिए थो त तुंहिंजे भाउ खे हिन तुंहिंजे सौट मारियो आहे, घर में इन्हनि उन खे ज़हर ॾिनो आहे, तुंहिंजे भाउ जा ई कातिल आहिनि। पर हिते तव्हां ॾिठो त सांवल उनजी ॻाल्हि ते यकीन न कयो। सांवल अञा जेको आहे रुंडे खे धमकाईंदो रहियो ऐं सांवल चाकर ख़ान सां मुशावरत कंदो पंहिंजे भाउ जे क़ातिल जी, लेकिन हुनखे न यकीन अचे थो हैदर जे ॻाल्हियुनि ते, न यकीन अचे थो सांवल जे ॻाल्हियुनि ते। दोस्तों, अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻे त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा ई अव्हां जो पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।